पंहिंजा ग़म लिकाए ॿियनि खे मुर्कूं मुहैया कंदड़ सिंध जो नाले वारो मज़ाहिया फनकार कादिर बख्श मिठू शुगर जी बीमारी सबब 3 महीननि खां घर में बिस्तरे ते पियल आहे, जंहिं जे इलाज लाइ सरकार तौड़े चूंडियल नुमाइंदनि समेत कंहिं बि वाहर नाहे कई। सिंध जो नाले वारो मज़ाहिया फनकार कादिर बख्श मिठू शुगर जी बीमारी सबब टंग में ज़ख़्म थियण करे 3 महीननि खां बिस्तरे ते दाख़िल आहे, जिते हू पंहिंजी मदद पाण तहत पंहिंजो इलाज कराए रहियो आहे, पर सकाफ़त खाते तौड़े कंहिं बि सरकारी इदारे संदसि का बि वाहर न कई आहे। उन मौक़े ते मेहरान टीवी सां ॻाल्हाईंदे कादिर बख्श मिठू चयो त 3 महीननि खां घर में बिस्तरे ते दाख़िल आहियां। शुगर जी बीमारी सबब टंग में ज़ख़्म थी पियो आहे, पंहिंजे वसाहर इलाज करायो आहे, वधीक इलाज महांगो हुजण सबब नथो कराए सघां। हुन सकाफ़त खाते जे सूबाई वज़ीर सरदार शाह ऐं ॿियनि खे अपील कंदे चयो आहे त संदसि सरकारी ख़र्च ते इलाज करायो वञे।